अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहा है चार जेडियो न्यूज़ नहीं आया वज़ीर उंडड़ नावली मौत में अस्पताल बिना डॉक्टरनि जे हलण लगी बिजली कटजी वई सान्या वंद धुरिन जो एहतजाज। खबर मूजिब नावली मौत प्रेस क्लब अॻियां शहरी एक्शन कमेटी के सदर यूसुफ रिंद, दाऊद रिंद, हाजी गुलाम नबी रिंद, हाजी ॾेथो ऐं ॿियनि वॾे अंग में एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं मीडिया ॾोह दाहींदे चयो त नावली अस्पताल जेका क़ौमी शाहराह ते क़ाइमु आहे बिना डॉक्टर जे काफ़ी अरसे खां हली रही आहे, जॾहिं त बेसिक हेल्थ यूनिट जी लेबॉरेटरी में मुक़रर टेक्नीशियन भी बदली थियण करे लेबॉरेटरी बंद थी वई आहे। दवाउनि जी खोट काफ़ी अरसे खां आहे, जॾहिं त हाणे 5 महीननि खां बिजली कटिजी वई आहे, जंहिंजे करे हितां जा रहवासी सिहत जे सहूलियतुनि खां वांझियल आहिनि। होॾां राब्ते करण ते अस्पताल में मौजूद डिस्पेंसर सनाला ॿुधायो त लैब टेक्नीशियन जी पोस्ट पुनल खान चांडियो में हुई, उनखे वापसि घुरायो वियो आहे। बिजली 5 महीननि खां कटियल आहे। मुज़ाहिरीन आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नावली अस्पताल में डॉक्टर ऐं लैब टेक्नीशियन मुक़ररु करण सां गॾु बिजली बहाल कई वञे। ज़िले नाबशाह जूं केतिरियूं ई डिस्पेंसरियूं बंदि। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां जॉइन कयो आहे HR जेडियो न्यूज़ जो स्पेशल रिपोर्टर यूसुफ रिंद ऐं जावेद रिंद जी हीअ रिपोर्ट। ज़िला शहीद बेनज़ीराबाद जूं केतिरी डिस्पेंसरियूं बंदि आहिनि, जिते करोड़नि रुपयनि जी डिस्पेंसरियूं ठही वञे, उते डॉक्टर मुक़ररु थियो, नामलो मुक़ररु थियो। अफ़सोस सां चवणो थो पए गोठ हमल कलोई, गोठ बुढो चांडियो ऐं केतिरियूं डिस्पेंसरियूं जेके ज़िला शहीद बेनज़ीराबाद में जेके तालुकी कागज़ी मद में आहिनि, जेके बंदि पियल आहिनि, जिते न डॉक्टर मुक़ररु थिए थो न अमलो मुक़ररु थिए थो। ऐं अफ़सोस जो असां चवणो थो पए जिते सिहत जूं सहूलियतूं जेके न आहिनि। हिकु तरफ़ सिंध हुकूमत दावा थी करे त सिंध जी आवाम खे सिहत जूं सहूलियतूं ॾिनियूं वियूं आहिनि, पर अफ़सोस सां चवणो थो पए त करोड़े अरबे रुपयनि सां डिस्पेंसरियूं ठाही थियूं वञनि, पर हुते सिहत जूं सहूलियतूं न आहिनि। अफ़सोस सां चवणो थो पए केतिरनि ई सालनि खां डॉक्टर न हुजण जे करे हीअ अस्पताल डिस्पेंसरी हलाए रहिया आहिनि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, हिते मौजूदु लेबॉरेटरी में मौजूदु अमलो उहो बि हितां रिटायर थी चुका आहिनि। असांजे लैब टेक्नीशियन जेको आहे सो बदिली थी वियो आहे हितां। उनजी असल पोस्ट जेका आहे पुनल खान चांडियो हुई RIC, सो तक़रीबन 2 हफ़्ता पहिरियां हुई हितां बदिली। ऐं साईं जेका दवाऊं जेका अञा फ़िलहाल कोन्हनि एतिरियूं, छो जो तक़रीबन 3-4 महीननि खां कुझु शार्टेज हुई। हाणे चवनि था इंशाल्लाह ईंदी। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR जेडियो न्यूज़।